दोस्तों मुंहिंजो नालो अली टालपर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां सजाद घलू जी लिखियल कहाणी राखो जो हिसो पहिरियों। सजाद घलू बेसिकली त शिकारपुर जो आहे, पर गुज़िरियल 12 सालनि खां हू कराची जे हिकु सेमी गवर्नमेंट इदारे में कमु करे रहियो आहे। पाण हिकु बहितरीन कहाणीकार आहे ऐं संदसि हिकु कहाणी जो किताब नीरो जी कहाणी जे नाले सां छपियल आहे। संदसि उन ई किताब जी लिखियल कहाणी राखो ॿुधाईंदुसि तव्हांखे। ओ चाचा हाकम सिघो अचिजांइ सिघो। थोरो परबरो बेलाडी ते बीठल सूबेदार चाचे हाकम खे हकल कंदे सॾु कयो। सिज लही चुको हो ऐं आसमान ते ऊंदहि जी चादर मुकमल तौर ते फैलिजी चुकी हुई। चाचे हाकम काराए सूबेदार जो आवाज़ ॿुधो खट ते सुते ई काराए खे वणंदी ॾिनई। आयो अबा आयो। ओडकी भितनि सां जुड़ियल झुपड़ी मां निकिरण वक़्तु हिन पाण सां टार्च ऐं कुहाड़ी हथ में खई ऐं घर जे चौधारी ॾिनल लोढ़े वटां अचवञ वारी जॻह तां ढींगर हटाए ॿाहिरि निकिरी आयो। थोरो परभरो बेलाटी ते बीठल काराई सूबेदार ॾे रोशनी हणी बक कंदे चयाईं, अबा काराओ सूबेदार आहीं न? हिन बि ठह पिए जवाबु ॾिनसि, हाओ चाचा हाओ। जॾहिं पक पियसि काराओ हाथ वापसि वरियो ऐं पाण सां गॾु हिकु खट हंधि समेत मथे ते रखी खणी आयो। चंड जा पोयां ॾींहं हुया, तंहिं करे चइनी पासे ऊंधा ई ऊंधा हुई। खुड़खबीत जा झुगट हुया जेके चइनी तरफ़नि खां वणनि जी टारियुनि वटि हवा में उॾाम ॾे आसमान ते फैलियल सितारनि वांगुरु टिमटिमाए रहिया हुआ। रखी रखी कंहिं कंहिं कुंड मां गिदरनि ऐं लूमड़ियुनि जो उनार जा आवाज़ पिया आया। सियारे जी आमद हुई, नवंबर जो महीनो शुरू थी चुको हो। हिन खट खणी बहार जी बरजस्ती वण हेठां रखी, जेको गुज़िरियल 10 खनि सालनि खां कंहिं गंभीर जवान वांगुरु बेलाटी ते कर खणे बीठो हो। ॼण त सॼे इलाइक़े जी रखवाली कंदे उन ते अखि रखियो वेठो हुजे। चाचे हाकम खट मथे तां लाहे हेठि रखी हंधि ठाहे रखियो ऐं काराए खे हथु ॾेई खेसि खीकार कंदे चयाईं, अबा जी आए भले आए, ॿियो सभु ख़ैरु? ओही पाही ॻोठ ऐं घर वारा सभिनी ॾे ख़ैरु? ओड़ो पाड़ो माल मता सभु ख़ैरु लॻो पियो आहे न? हाओ चाचा, जाॾे काॾे ख़ैरु, उमीद तो वटि बि ख़ैरु ई हूंदो। हाओ अबा, जाॾे काॾे ख़ैरु। भला ॾे ख़बर, राति जे हिन पहर पंधु पियो आहीं, ख़ैरु त आहे न? हाओ चाचा, ख़बर थी त पाण हुकम जा बंदा, वॾे जो हुकम थींदो त पोइ इहा बि परवाह नाहे रहंदी त पेरनि में जुती बि आहे या न। बाक़ी अलाह जा करम ऐं थोरा ख़बरूं सभु ख़ैर जूं आहिनि। हा अबा, ख़बरूं ख़ैर जूं ई आहिनि, चइबो त रब सणाई कई आहे। मां नंढड़ी खे चयो आहे हू पाण वारी भलोड़ कामोरी बकरी खे ॾुही चाहे चुस्को तयारु करे, पर जे चई त मिंटनि में मानी दॿो तयारु कराए वठां। काराए सूबेदार पेरनि में पातल जुती खे पेरनि जे चंबे मां आज़ादु कयो ऐं खट ते चढ़ी विहाणे खे टेक ॾींदे हाकिम खे चयो, न चाचा न, मानी दॿे जो आसरो पलियल आहे। भला ॾे ख़बर, चाचा जूअ में सभु ख़ैरु लॻो पियो आहे न? हाओ अबा, ख़ैरु ई ख़ैरु लॻो पियो आहे। भला हिन कचे जे झंग में कंहिंखे खुटी खयो आहे जो अची बलाउनि सां उजाए? तंहिं ते काराई सूबेदार वणणसि, भला तोखे त का तकलीफ़ कोन्हे न? न अबा, रब जा लख थोरा आहिनि, छल वॾेरो हमेशह सलामत रहे, संदसि बादशाही जो कख बि भञी ॾिठो न थिए। बाक़ी मां बि उमिरि गुज़ारी आहे कचे में ऐं उघाड़नि पेरनि सां लुंडियूं लताड़ियूं आहिनि। तर सचाई कंदो त फूअ जवानी में जॾहिं हाकम पेर विझंदो हो त भाॻनि जा मज़बूत खां मज़बूत कुल्हे ते ॿधल वहट बि ईअं छोड़े ईंदो हुयुमि जी मखण मां वार कढिबो आहे। हा अबा, वक़्त जो फेरो आहे जो हाणे खणी पीरीअ में बि इहो सुत न आहे जो महल ते माण्हुनि खे मणके भर दसे ॾंदण वठी आहियां, पर जिगर झूनो न आहे थियो। हकल सां चङनि भलनि खे ॾंदणूं वठाए छॾींदो आहियां। हाओ चाचा, चई सच थो, असां वारा वॾा बि तुंहिंजे कारनामनि जूं ॻाल्हियूं मिली सर्स कंदा आहियूं।
ॿियो सभु ख़ैरु। हाणे ॾे ख़बर तुंहिंजी रख कीअं पई हले। अबा फटाकड़ी फाइण त परे जी ॻाल्हि, पर फुटनि जे फाट खाइण खां पोइ बि कंहिं हारी खे बि ॿनी में न लाथो अथमि। छो त मूंखे अॼु ई वॾेरे जो हुकम सुझे थो। कणिक बि मोचारी थी आहे ऐं हा, फाड़नि बि पेर भरणु शुरू कया आहिनि। बाक़ी सूअर से त अबा वलर पिया घुमनि, वलर। सूबेदार मुछनि खे महटो ॾींदे ॾंद छिकींदे चयसि, वाह वाह, ऐं भला तितरनि जो कहिड़ो ख़बरूं आहिनि। हाकम बि संदसि ख़ुशी खे परुड़ींदे चयसि, अबा चवनि त फुटनि वारे सौजरे ॿनीअ में कंहिंखे घिरण त परे जी ॻाल्हि, पर ॿनी वटां मटण बि कोन थो ॾियां। हा अबा, चवां थो त तूं उन वक़्तु पाण ई इंसाफ़ कंदे, जॾहिं सुबुह साण ऐं सांझीअ जो चाढ़ाकी वक़्तु तितरनि जो ॿोलणु ॿुधंदे। असल जे कन न खाॼी वञे त मुंहं में भूंडो घरोड़े ॾिजांइ ऐं चइजांइ, हैफ़ अथई हाकम राखा, सफ़ा कंहिं बुन बुनियाद मां ई न आई। मां थो चवां त हेल शिकार बचनि खां बि वधि अहिड़ो त रख करे पालियो आहे जो वञी थियनि सत ख़ैर। वॾेरे जे काराए सूबेदार संदसि ॻाल्हियुनि ते वाछूं टेड़े चयसि, है चाचा हाकम है, इते अचनि अॼु सफ़ा दिलि ई ख़ुशि करे छॾी। चाचे हाकम हथ ॿधंदे चयसि, सूबेदार असां हुकुम जा ग़ुलाम, जेको पेट में अन्न टुकर पए थो सो बि त वॾेरे जी बख़्शिश आहे न त अबा पंहिंजो न को ओही न पाही, बाक़ी दिलि जाए कर फाड़ो ऐं सूअर त कटक करे पियो घुमे ऐं तितर बि तसवरनि खां गंज आहिनि। असल मां थो चवां त हेल पाण वारे वॾेरे खां पोयां सभु शिकार विसरी वेंदा। सूबेदार बि खिलंदे चयसि, बसि पोइ त भला ॿियो छा खपे। जंहिं ते हाकम राखे बि गॾिजी खिलंदे चयसि, ॿियो न त जॾहिं खां फुटनि जो फसल मोचारो थियो आहे तॾहिं खां मां बि कुहाड़ी रोई ते लाहे अहिड़ी त तिखी कयो थो घुमां जो मजाल आहे को हारी इजात खां सवाइ ॿनी में घिरण जी जुरत बि करे। तंहिं ते सूबेदार हाकम सां ताड़ो मिलाईंदे चयो, बसि त पोइ हाणे पके जी कुझु सरसे पारत अथई। छो त हफ़्ते 10 ॾींहंनि में पाण वारो मुर्शिद साईं जुंगल शाह बादशाह ऐं कुझु ॿियनि तरनि जा वॾेरा ऐं कामोरा वॾेरे सां गॾु शिकार ते महिमान थी ईंदा। सो पंहिंजे तरफ़ां समूरा इंतज़ाम मुकमल हुजनि। तितर सोजरे फुटनि में थिया हथीका, बाक़ी सूअरनि ऐं फाड़नि जा पेरा कछे उन्हनि जा थाक ऐं लंघ भथीका कजांइ ऐं उन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखजांइ त उन्हनि पासनि ॾे कोई भुल में बि न लड़े, न त जे सासियुनि टा खाधो त पोइ सम्झ त पंहिंजो पटको महिमाननि ॾाढो धूड़ थींदो ई थींदो। हाकम नेड़ ते घुंज विझी अखियूं भिकोड़ींदे सूबेदार खे चयो, कारावा असल फिकर ई न कर। वॾेरे खे चइजांइ त मुंहिंजी पग उन जे पेरनि ते, बाक़ी हाकम राखे जूं 7 पीढ़ियूं बि मुर्शिद ऐं महिमाननि जूं अहिड़ियूं तूं ग़ुलामियूं ॾींदियूं जो वेठा या उमिरि ॻाईंदा रहंदा। एतिरे में हाकम खे घरां हकल थी, बाबा ओ बाबा, अॼु चांहि त खणी वञ, तयार थी वई आहे। हिन बि तकड़ तकड़ में जुती पेरनि में विझंदे धीअ खे जवाबु ॾींदे चयो, आयो अबा आयो। हाकम झट में चांहि खणी आयो। हिन काराई सूबेदार सां गॾु नवंबर जे शुरूआती महीने में माक में पवंदड़ थधिड़ी राति जो गरम गरम चांहि जूं चुस्कियूं पे वरतियूं त दूर के ॿेले जे वणनि मां लूमड़ी जे उनाड़ जो आवाज़ आयो। चांहि जो ढुक भरींदे सूबेदार हाकम खां पुछियो, चाचा भला ॾे ख़बर चाची जी तबियत हाणे कीअं आहे। हाकम चिंता वारे अंदाज में चयसि, बसि आबा मूं वारी पोड़ी खे खंघ ऐं छाती जो सूर छॾे थी कोन थो। असल सफ़ा लाचार थी पई आहे, अलाह पंहिंजो रहम कंदो। सूबेदार वरी चांहि जी चुस्की वठंदे पुछियसि, ऐं ही भला तुंहिंजी उहा ई धीउ आहे न जंहिंजी तो पर साल शादी कराई हुई। हाकम हावकार में कंध धुणींदे चयसि, हाओ अबा सही सुञातो अथई। 2-3 ॾियारा थिया आहिनि जो वठी आयो थी मांस। हिकु त मांस अकेली ऐं मथां वरी लाचार, मां बि पोरो माण्हू मानी दॿे लाइ बि परेशान पे थियासीं। तंहिं करे कुझु ॾींहं लाइ वठी आयोमांसि जी माउ जी ख़बर चार बि लहे त वरी घर जे कमकार में बि भरझली थिए। सूबेदार चांहि जो प्यालो पट ते रखंदे चयसि, चाचा अलाह भली कंदो, पाण हाणे हलूं था।
हिकु त ऊंदाही राति, ॿियो पंधु परे ऐं वञो बि झंगल तारिया। मां वरी सतह थी ॿीहर चकर लॻाए सार संभाल लहण ईंदो। हाकम हेठि वठंदे चयसि, अबा हिकु न 100 चकर अच, पर रख ऐं शिकार जे मामले में असल बेखुटको थी। चयो न त हेल वॾेरे खे अहिड़ो शिकार लॻंदो जो पोयां हर शिकार विसरी वेंदसि। सूबेदार मुछनि खे महटो ॾेई वींदे वींदे माम भरे अंदाज़ में चयसि, हाओ चई सच थो, ऐं मूंखे बि लॻे थो त हेलो के शिकार सां वॾेरे खां पोयां सभु बुरा शिकार विसरी वेंदा। हाकम राखे जे नाले सां मशहूरु हो। घणा साल अॻु हिकु ॾींहुं धाड़े हणण दौरान हिन खे जंग में 2 गोलियूं लॻियूं हुयूं ऐं हू मंडो थी पियो हो। तॾहिं खां समूरा धंधा छॾे हू दादूअ जे कचे में वॾेरे नूरोज़ ख़ान जी पंहिंजनि ऐं परावनि जे फॿायल ऐं सरकारी खाते जी कब्ज़े कयल हज़ारे एकड़नि ते मुश्तमिल ॿनी मंझि ठहियल मुख़्तलिफ़ शिकारगाहनि मां 2 शिकारगाहनि ते तितर, फाड़े ऐं सूअर जी रख कंदो हो। वॾेरे नूरोज़ ख़ान जी सिंध खां अलावा पंजाब जे चङनि मुड़सनि खां वठी बलोचिस्तान ऐं सरहद जे सरदारनि, क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे मेंबरनि, कामोरनि, फ़ौजी बाला ऑफिसरनि ऐं मुर्शिदनि सां घणी उथवे हुई। उन यारी बाशी ऐं उथी वेठी खे वधीक मज़बूत करण लाइ वॾेरो आए ॾींहुं कंहिं न कंहिं महिमान खे शौक़ शिकार ते कचे में वठी ईंदो हो। पोइ संदसि महिमान वॾनि ऐं बेइंतहा ख़ूबसूरत सिंगनि वारा फाड़ा, घेड़ू रंग ॾिसी मस्तियूं करे पंहिंजे परनि खे पट ते फैलाए रक़्स कंदे कचे जी लट हाणी ॿनीअ ते ख़ूबसूरत नक्श चिटींदड़ तितरनि ऐं सिंध जे ख़ासि कारे नसल वारनि सूअरनि जे जिस्मनि में गोलियुनि जी गरम सीए खे थधो करे पंहिंजी वहशीपणी वारी जिबलत खे माठो कंदा हुआ। दोस्तों, ही हुई सजाद घल्लू जी लिखियल कहाणी राखो जो पहिरियों हिस्सो। उम्मीद आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि अची रही हूंदी। दोस्तों, तव्हांखे जेकॾहिं मूंसां कुझु शेयर करणो आहे त मुंहिंजी ईमेल एड्रेस आहे aatalpur75@gmail.com aatalpur75@gmail.com। ऐं हिन कहाणी जो रहियल बाक़ी हिस्सो ॿियो तव्हां ॾो जल्द पेश कयो वेंदो। तेसिताईं इजाज़त, अलाह वाई।